बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मौजूद सामीन, सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे हैदराबाद मां अवां जो अॼोके प्रोग्राम जो मेज़बान शौकत चाचड़ अवां सां मुखातिब आहे। अॼु जे असांजे ऑनलाइन मुबाहिसे जो मौज़ू आहे सिंधी ॿाराणो अदब ऐं ॿोली। यकीनन सिंधी ॿोलीअ में सरजंदड़ जेको ॿारनि जो अदब आहे दुनिया जे अदब खां पोइते नाहे। अॼु सिंधी ॿोलीअ जे अदब में कारज ॿाराणे अदब जे कारज ते अॼु असां महिमाननि खे दावत ॾिनी आहे। असांजे पहिरीं महिमान डॉक्टर परवीन मूसा मेमण कंहिं तारुफ़ जी मोहताज न आहे। गुज़िरियल 40 सालनि खां कलम सां नातो निभाए थी। कॉलेज एजुकेशन डिपार्टमेंट मां रिटायर आहे, सिंधीअ जी प्रोफेसर तो ऐं उन अदी जी PhD बि आहे। 26 किताबनि मां 13 किताब ॿारनि जे अदब में कंट्रीब्यूट कया आहिनि। ऐं उनखां पोइ साईं अली दोस्त आजिज़ सिंधी ॿोलीअ जो वीचार शाइर जंहिंजो नसुर बि सुहिणो आहे। तमगा इम्तियाज़ माणींदड़ साईं आजिज़ ऐं ॿारनि लाइ 2 किताब लिखिया आहिनि, जंहिंमां टांडाणा टांडाणा खे सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे ऐं सिंधालय जी तरफ़ां एवॉर्ड बि मिलियल आहे। टियों महिमान असांजो मुंहिंजो हमसर दोस्त सीनियर ख़ालिद आज़ाद साहिबु, अॼुकल्ह आर्ज़ी तौरु सिंध टेक्स्ट बोर्ड में पब्लिकेशन ऑफिसर ऐं डिप्टी सेक्रेटरी तौरु ख़िदमतूं सर अंजाम ॾिए थो। उनखां अॻु सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में ॿारनि जे अदब जे शोबे जो इंचार्ज बि रहियो आहे ऐं काफ़ी उन 7-8 किताब लिखिया आहिनि। उन मां जेकी वॾो कमु आहे उनजो सिंधी ॿाराणे अदब जी तारीख़ 3 जुल्दनि में मुरतब करणु। इन खां अलावा जीजल जी हंज में ऐं हिकिड़ो नाविल बि आहे ॿारनि जो, सिज उभरण खां पोइ, उहो उन ॿारनि में मक़बूल रहियो। मां गुफ़्तगू जी शुरूआति कंदुसि अदी परवीन मूसा खां। त माज़ीअ में अदी ॿारनि लाइ नानियूं उन्हनि जूं अमड़ियूं राति जो आखाणियूं ॿुधाईंदियूं हुयूं ऐं उहो लोक अदब सीने बि सीने ॿारनि ताईं मुंतक़िल थींदो हुओ। ॿोली जीअं त सक़ाफ़त जो जुज़ आहे ऐं ॿार उन सां जुड़ियल रहियो, पर अॼुकल्ह जदीद दौर में इहा शइ नापेद थी वई आहे। उनखे रिप्लेस करण लाइ तव्हां छा सलाह ॾींदो, पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। अस्सलाम वालेकुम। अदा तव्हां सवाल तमामु सुठो पुछियो आहे। हाणे एक्चुअल छा आहे त वक़्त जो फ़र्क़ु आहे ऐं जदीद दौर जेको आहे उनखे अडॉप्ट करिणो थो पए, उन में अचणो थो पवे। हाणे हू जेको वक़्तु हुओ उहे आखाणियूं सीना बसा सीना त हलियूं ऐं उन्हनि खे तहरीरी तौर ते साईं डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच जेके लोक अदब जा किताब 43 सहिड़िया, उन में 7 जुल्द जेके आहिनि से लोक कहाणियुनि जा आहिनि। असां नंढेपण में उहे ई पढ़िया, ठीकु आहे, पर उहे कहाणियूं जेके आहिनि हिन वक़्त जो जेको अदब आहे उन में फ़र्क़ु आहे। अॼुकल्ह जो इंटरनेट जो दौरु आहे, ॿार जेके आहिनि केतिरो अॻियां वधी विया आहिनि, त इन हिसाब सां असांखे साइंस फिक्शन बि आणणु खपे ॿारनि जे लाइ, पोइट्री बि अहिड़ी आणणु खपे जेका एप्लीकेबल हुजे हिन दौर जे हिसाब सां। असां वटि बदक़िस्मतीअ सां सिंधी अदब जेको सर्जियो आहे सो त सुठो आहे ख़ुशकिस्मतीअ सां, पर जेको हाणे ठहे पियो अचे पियो उन जे लाइ असां वटि प्लेटफॉर्म तमामु महदूद आहे। असांजा लेखक पाण लिखनि था, पाण छपाइनि था। असांखे वॾनि इदारनि जी पुठ कोन्हे। कंहिं वक़्त में सिंध सकाफ़त खातो, सिंधी अदबी बोर्ड, सिंधी ॿोलीअ जो बाख़्तियार इदारो, कुझु इदारा किताब छपाईंदा हुआ बालक अदब जा। हाणे उहे नापेद था ॾिसण में अचनि, त उन सां छा आहे सिर्फ़ु महदूद थी वियो आहे त राइटर लिखे त असां वटि राइटरनि जी बि खोट पई थिए ऐं असां वटि ॿारनि जे अदब जी बि खोट पई थिए। त उहो जेको तरीक़ो आहे न, इन सां ऐं पढ़ण वारा ॿार आहिनि, लिखण वारा बि आहिनि, पर त पढ़ण वारा इलाही ॿार आहिनि। मुंहिंजा पंहिंजा किताब जल्दी खपी था वञनि, त मां सम्झां थी त ॿार ॻोल्हनि पिया त सिंधी किताब बालक अदब जा हुजनि, पर असां वटि कोन्हे। ऐं इन खे प्रोमोट करण लाइ वालदेन जो, उस्तादनि जो, टेक्स्ट बुक बोर्ड जो, नसाबी किताबनि जो सभिनीनि जो हथु हुअणु खपे त असां वटि अदब इल्मी अदबी तहरीरूं अचणु खपनि टेक्स्ट जे किताबनि में। हिननि किताबनि खे बि पुठि मिले, पब्लिशिंग इदारा असां वटि हुजनि ऐं असां जेके पब्लिशर आहिनि से प्राइवेटली कमु था कनि, उन्हनि खे का गवर्नमेंट जी पुठि कोन्हे, त उहे लेखक खे तमामु घणी तकलीफ़ था ॾियनि। इलाही जल्दी इलाही देरि सां किताब छपाइनि था, लेखक उन्हनि जा दरनि जा चकर थो कटे, न त ऐं लेखक केतिरा अहिड़ा आहिनि जेके साईंदड़ बि कोन्हे, त असां वटि बालक अदब लिखियो पियो आहे उहो छपिजे कोन पियो। केतिरनि लेखकनि सां मुंहिंजो ॻाल्हाइणु थियो आहे, उन वटि 10-10, 15-15 किताब आहिनि, पर उहे छपजनि कोन था। त बालक अदब असां वटि हींअर
तमामु घटि जेको आहे अहमियत रखे पियो, उनखे अहमियत ॾियणु खपे। जी, इन नुक़्ते सां मां अॻिते वधंदुसि साईं अदीदुस आजिज़ खां। त जीअं अदी ॻाल्हि कई त काफ़ी लेखक शाइर जेके ॿारनि लाइ शाइरी लिखनि था, नसर बि लिखनि था, उन्हनि खे पज़ीराई नथी मिले या उन्हनि जा किताब इदारा नथा छपनि। इदारनि जो कहिड़ो कारज हुजणु खपे सिंध जे ख़ासि करे इदारनि जो, त ॿारनि जे अदब खे कीअं हू हथी वठराइनि? महिरबानी प्यारा शौकत, तव्हां अहिड़े इदारे सां आयो वाबस्ता जेको आहे ॿोलीअ जो, ॿोली ज़ाहिर आहे जितां ॻाल्हाइण जो मरहलो शुरू थो थिए माण्हू जो या ॿार जो, उतां ई ॿोली जो कमु बि शुरू थो थिए। मैडम जो कमु इलाही आहे, साहेड़ जो लिखण जो। प्यारे ख़ालिद बि ॿारनि जे हवाले सां खोड़ सारो कमु कयो आहे, तंहिंजे करे उहे ॿारनि जूं ऑर्गनाइज़ेशन बि हलायूं आहिनि ख़ालिद त। हाणे ॻाल्हि हीअ आहे त ॿार जे लाइ लिखण बि ईअं आहे जीअं माना ॿार पालजनि था पंहिंजा। पोइ जेकॾहिं इहो माण्हू सोचींदो त मां पंहिंजे ॿारनि खे पालियां थो त पोइ झटि आउटपुट छा थींदो, वालदेन कॾहिं बि इहो न सोचींदा आहिनि। उहो उनखे कहिड़ो प्यारु हूंदो आहे। त मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त जेको ॿारनि जो राइटर आहे, राइटर त यानी जेको ॿारनि लाइ लिखे थो, रुॻो मख़सूसु हुनखे ॿारनि लाइ नथा कयूं, उहो सुठो बि उहो थो लिखी सघे जेको ॿारनि जे पिदराने जज़्बे सां भरपूर आहे ऐं नियत बि इहा ई थो रखे। पर हाणे जॾहिं लिखण पढ़ण जो मरहलो शुरू थो थिए त पोइ हिकिड़ी किताबी सूरत थी थिए त पोइ उनखे छा करे, उहो केरु छपाए। हाणे असां ई जे शाइरी वाइरी जा जेके किताब आहिनि उहे त पाण छपायूं था, उहो पंहिंजे शौक़ जो ख़ातिर, भला जेकॾहिं उन लेवल जी पज़ीराई न बि मिले थी या मिले थी। हाणे त सभु कंहिंजो पंहिंजा खुली आहे न चैनल फेसबुक जा, त उहो थिए थो। पर ॿारनि जे लाइ ख़ासि उहो माना ख़ासि हुजे न। मां इहा ॻाल्हि बटन मौक़नि ते कई आहे पाण में या दोस्तनि सां, त ॿारहाड़ीअ में अॼु बि ॿार खे घर जो फ़र्दु काउंट ई कोन थो कयो वञे, पुछियो ई कोन थो वञे। ॿारु सुबुह जो निकिरियो त बाबा पाण जान छुटी मथो न खाईंदो। जेको स्कूल नथो वञे, जे स्कूल वञे थो त का पुछा कान्हे त उते छा थो थिए। जेकॾहिं स्कूल में ॿार जो भाॻ आहे, को हुनखे सुठो उस्तादु मिलियो त ॿारु निकिरी ईंदो, पढ़ी बि पवंदो। जे न मिलियुसि त ॿारु तबाह थींदो। केतिरनि जी असांजे ख़ुदि मां हिकिड़ो ॿारहाड़ी जो ॿार सां गॾु पढ़िया आहियूं, वॾा थिया आहियूं, त केतिरा अहिड़ा मौक़ा आया पढ़ाई जे दौरान जो जीअं न माण्हू चइबो आहे त मरंदे मरंदे बचो, जीअं इस्तलाह चवंदा आहिनि। त इहे क़िस्मत सां पोइ वॾी हिकिड़ी छंड छाण मां कहिड़ा ॿारहाड़ी जा लुड़ी लुड़ी जीअं वाह में को लुड़ंदो वेंदो आहे, पोइ कंहिं छबराटे में हथु पइजी वियो, कंहिं वण में पइजी वियो, निकिरी आयो। न त ॿारनि जे लाइ का शइ कान्हे। एतिरा स्कूल आहिनि जेके सवाइ को अलाह वारा जेके उस्ताद आहिनि, जेके बचनि वारा आहिनि, जेके नियाणियुनि वारा आहिनि, प्यार सां पढ़ाइनि था, न त बाक़ी नौकिरी था कनि। नौकिरी मां मुराद आहे हुनखे पघार मिले थी, को पढ़े थो नथो पढ़े छा आहे। पर शहर में इदारा आहिनि, तव्हां मूंखे ॿुधायो त कमु थिए थो। ॿारनि जे लाइ अहिड़ा हिकिड़ा जहानदार भरपूर वॉलंटियर हुजनि, उन ते नज़रसानी हुजे, उन सां जज़्बे वारा हुजनि, माण्हू तव्हांखे मिली वेंदा। त उन्हनि लाइ गीत हुजे, उन्हनि जी ॿोली, उन्हनि जी सिखिया हुजे। अॼु बि जेके ॿाहिरि दुनिया में असांजा दोस्त ॿुधाइनि था, स्कूल वञनि था, पहिरियां ॿार हुन खां पुछनि था नाश्तो करे आयो की स्कूल में। चाइनीज़ जे ॿारनि खे निंड जो टाइम थो थिए त उनखे निंड था करनि, मानी था कराइनि। असां वटि ॿारनि खां वठनि था मास्तर ॿारहाड़ी में अॼु बि त बसि हुन खां पेशाब बि थो वञे। त इन सूरत में हिकिड़ो शाइर आहे, उहो पंहिंजी फितरत खां मजबूर आहे। कोयल खे केरु ॿुधे न ॿुधे उहो ॻाईंदी, शाइर खे केरु ॿुधे न ॿुधे। पोइ कॾहिं ॿारनि जे लाइ, कॾहिं जेकॾहिं ॿिया खोड़ मसाला हूंदा, भई तव्हां पुछंदा त भई
ॿारनि जी जेका उहा शाइरी थिए थी उनजी लेवल जी आहे या न, उन ॿोली कहिड़े क़िस्म जी आहे, त अहिड़ा शाइर बि तव्हांखे मिलंदा। जेकॾहिं मुंहिंजो शेर फ़र्ज़ु कयो ॿारनि जे मयार या लेवल जो न आहे त तव्हां ॿिए खे चवंदव, ख़ालिद खे चवंदव, साईं अयाज़ खे चवंदव, अदल खे चवंदव, जंहिंखे चवंदव उहो तव्हांखे लिखी ॾींदो न। त उहो त तॾहिं थींदो जॾहिं को इदारो हुजे हुनखे पर्स करे, न त हुनजी मर्ज़ी आहे पंहिंजी थी करे। त इहे शयूं खोड़ आहिनि। जेकॾहिं तव्हां त पुछो कोन, ख़ालिद जॾहिं कढंदो हुओ अदा साईं मैगज़ीन त हे पर्सूं कंदो हुओ, लठ खणी बीहंदो हुओ, हाणे महीनो अचे थो हे तरीक़े वेझी आहे शेर ॾे, तव्हां हिनखे कॾहिं 2 या कॾहिं 3 मोकिलियो। पोइ इहो एतिरो मवादु थी वियो, मां चवां हाणे भला हे छपायो, त चई त असां वटि बि तॾहिं हिन ॿारनि जो हुयो हिकिड़ो शोबो या सेक्शन, पर पोइ उहो न छपिजी सघियो जीअं बि। त मां त चवां त जेकॾहिं उहो ग़ैर मयारी हो, न छपजण जा 2 ई माद आहिनि। पब्लिशर जेको प्राइवेट उहो चवंदो त मां त किताब उहो छपायां जेको हले ऐं हुनजो राइट आहे। ऐं इदारा तव्हां वेठा आहियो, तव्हांखे ॿोली जेको किताब आहे त चवंदा हले न हुजे, पर असांजो कमु ई इहो आहे त उहो असां कयूं कसरत खाई। त मां रुॻो इहा सोचां त जेकॾहिं उहो किताब ग़ैर मयारी हो त पोइ इन एवार्ड ॿारनि उन साल जे बहितरीन किताब जा कीअं कया। त भला जेकॾहिं माण्हू अहिड़ा 2-3 दोस्त त हूंदा न हर इदारे शोबे में जेके छपाइनि था ॿारनि जो मवादु, त उहे पाण फ़ैसिलो कंदा त इहे शयूं हुजनि जेके हाणे त असां ॿारनि मां अॻे ॿारनि खे 10 रुपया ॾेई ऐं चवंदासीं वञी पाण शइ वटि, असांजी जान छुटी घड़ी खनि मथे असुल थो। हाणे थोरो उहा उन्हनि खे ॿारनि मां जान छॾाइण जे लाइ असांखे थोरो वधीक पेमेंट कंदे असां हुनखे फ़ोन वठी ॾेई छॾियो आहे। हाणे हुनजी मर्ज़ी आहे जे हुनखे कार्टून था सुठा लॻनि त उहो ॾिसंदो, जेको ॿिया कंहिं टिकटाक ते हुनजे मज़े ऐं दिलि वठूं आहिनि त उहो ॾिसंदो। जेका गेम आहे जेका हुनजो सिर खणंदी, पढ़नि त ॿार कोन था, अलाए कंहिंजा था पढ़नि। न इहो माफ़ु कजो, इहो कोन्हे ॿार पढ़नि था ऐं बिल्कुलु ॿार स्कूलनि में पढ़नि था ऐं इहो सॼो घर में तरबियत ते वास्तो रखे थो। ऐं उस्ताद सुठे जो तव्हां वारी ॻाल्हि त भाॻ हुजे उस्ताद सुठो, त हाणे इहो भाॻ असांखे पैदा करिणो पवंदो न, असांखे अहिड़ा स्टूडेंट्स तयारु करणा पवंदा। इहे ई शागिर्द सुभाणे असांजा उस्ताद थींदा। अदीजन जा ॿार पढ़ंदा, असां रखूं था पढ़ूं, सॼो ॾींहुं फ़ोन था भॼी बि छॾियूं। वालिदैन जो बि किरदारु अहम आहे, मस्ट आहे त उन्हनि खे माहौल पैदा करे ॾियनि। ईअं ई ॻाल्हि खे अॻिते वधायूं था। जीअं तव्हां जदीद डिजिटल दौर जी ॻाल्हि कई त मोबाइल ऐं जदीद गैजेट्स आहिनि ॿारनि जे हथ में, त ख़ालिद साहिबु तव्हां ॿुधायो त हिन दौर में ॿार जॾहिं किताब घटि छपजनि था सिंधी ॿोलीअ में ॿारनि लाइ, या रिसाला बि नापेद थी विया आहिनि, गुलड़ा हो, गुलफुल हो, अदा साईं बि बंदि थी वियो। ईअं ई हाणे डिजिटल दौर में ॿारनि खे सिंधी ॿोलीअ ॾांहुं, सिंधी अदब ॾांहुं कीअं राग़िब कजे, इन ते तव्हां थोरो रोशनी। महिरबानी शौकत। मुंहिंजे ख़्याल में पहिरीं जेका बुनियादी ॻाल्हि आहे उहा इहा आहे त सिंध जो ॿारु हाणे को अदबी किताब पढ़े बि अथो, को रिसालो पढ़े बि थो या नथो पढ़े। इहो बि हिकिड़ो वॾो सुवालु आहे। हिकिड़ो वक़्तु हूंदो हो जॾहिं हीअ सोशल मीडिया ऐं इंटरनेट जे दौर खां अॻु में 90s जो, या उनखां पोयां वञूं 80s वारो, 70s वारो, 59 में गुलफुल निकितो आहे, स्टार्ट थियो आहे सिंधी अदबी बोर्ड खां। ॿिया रिसाला उनखां अॻु में 54 में हैदराबाद मां, 53 में गुलिस्तान हैदराबाद मां निकिरणु शुरू थियो, भट्टी बिरादरान शुरू कयो। त इहो वेंदे सॼो साल 2000 ताईं त हिकिड़ो वॾो ज़बरदस्त दौरु हुयो जंहिंमें असां वटि सोशल मीडिया कोन हुई, मोबाइल कोन हुई, त ॿार वॾा सभु शयूं इहे पढ़ंदा हुआ, उन मां पंहिंजो इंटरटेनमेंट बि हासिलु कंदा हुआ, उन मां पंहिंजी घुर्बल ॼाण बि हासिलु कंदा हुआ। ऐं उन्हनि जे लाइ इहो ई हिकिड़ो मीडियम हो, इहो ई हिकिड़ो ज़रियो हो, रिसालो हो, या अख़बारनि में जेको सुफ़ो ईंदो हो हफ़्तेवार अदबी ॿारनि जे लाइ, उहो उन्हनि जो मीडियम हो, या किताब छपबा हुआ स्कूलनि में ईंदा हुआ। अच्छा, इन सां गॾु हिकिड़ी ॿी रिलेट करे थी ॻाल्हि, उहा इहा आहे त तॾहिं प्राइवेट स्कूलनि जो बि जहान कोन हो।
जेकॾहिं सिंधी ॿोली में ॿारनि जे अदब खे या ॿियनि ॿोलियुनि में बि ख़ासि तौर ते पाकिस्तान में या साउथ एशिया में जेकॾहिं कंहिं नुक़सानु पहुचायो आहे त उहो प्राइवेट स्कूल प्राइवेट इंस्टीट्यूशन्स जेके आहिनि उन्हनि बि वॾो नुक़सानु पहुचायो। हिकु त उन्हनि जो मीडियम अंग्रेज़ी ऐं पोइ उहे ॿोली ॾांहुं बि घणो उन्हनि जो जेका मादरी ॿोली जंहिं जंहिं खिते जी आहे ओॾांहुं बि उन्हनि जो को घणो न हूंदो आहे, सिधो सो अंग्रेज़ी ऐं ॿियनि वॾियुनि ॿोलियुनि ते हूंदो आहे। सो इहे ॿ वॾा फैक्टर हुआ त जे ॿारनि जे अदब ते उन्हनि जो वॾो हिकिड़ो असरु पियो। हिकिड़ो प्राइवेट स्कूलनि जो शुरू थियणु ऐं हिकिड़ो डिजिटल मीडिया जो सोशल मीडिया जो ऐं मोबाइल जो अचणु, नतीजे में छा थियो त हाणे ॿार जॾहिं नंढड़ो ई हूंदो आहे त जेकॾहिं रोईंदो ई पियो आहे त वालदेन उनखे मोबाइल ते का गेम को गानो को टिकटाक साम्हूं खोले ॾेई छॾींदा आहिनि त उहो चुप करे वेंदो आहे, भले खणी उहो 6 महीननि जो हुजे साल जो हुजे। बेसम्झे ॿार बि रोईंदो त उनखे मोबाइल ॾाढो उनजे ॾाढो रखी वेंदी आहे। त असां इन्हनि डिजिटल जेके दुनिया आहे या डिजिटल जेके शयूं आहिनि उन्हनि जो असां ग़लति मतिलबु वरितो आहे, उन मां असां उनजो कुझु चङे नमूने फ़ाइदे कुझु चङो इस्तेमालु उन्हनि जो असां न करे सघिया आहियूं। उन जा ॿ टे जेके सबब आहिनि, हिकु त असां वटि मटीरियल एतिरो डेवलप्ड कोन्हे, डिजिटल मटीरियल। हाणे दुनिया में सॼी में प्लेटफॉर्म जी ई असां फेसबुक आहे, टिकटॉक आहे या सोशल मीडिया जा ॿिया जेके प्लेटफॉर्म आहिनि, ईअं ॿारनि जे लाइ अलॻि प्लेटफॉर्म ठहिया आहिनि। ऑडियो स्टोरीज़ हूंदियूं आहिनि, उन में कार्टून स्टोरीज़ हूंदियूं आहिनि, टीवी चैनल्स आहिनि, यूट्यूब ते चैनल्स आहिनि। त उते दुनिया जे सभिनी वॾियुनि ॿोलियुनि में जेके डिजिटल दौर जूं ॿोलियूं आहिनि, उनमें सिंधी ॿोली बिलाशक डिजिटल दौर जी ॿोली आहे। त उन्हनि पंहिंजे प्लेटफॉर्मनि ते ॿारनि जो अदब शिफ्ट करे छॾियो आहे डिजिटल। इन पेपर बि हले थो, ईअं बि कोन्हे त उते ॿियनि मुल्कनि में नथो छपिजे। हीअ पाकिस्तान जो प्रॉब्लम थी वियो आहे जो असांखे हिकिड़ी या सिंध जो त असांखे सोशल मीडिया जो ओचितो हिकिड़ी नई दुनिया नई दरी खुली त असां किताब खे छॾे ॾिनो, असां अख़बार खे छॾे ॾिनो, असां रिसालनि खे छॾे ॾिनो ऐं असां बीह वियासीं सोशल मीडिया ते मोबाइल ते हर कम ते न रुगो ॿाराणो अदब, पर उनमें जेके बि असांजूं ॿियूं लाइफ जूं शयूं आहिनि असां सॼो इस्तेमालु एॾी सोशल मीडिया ते ऐं मोबाइल न करे छॾियो। दुनिया में अॼु बि रेलवे स्टेशन ते माण्हू रिसाला पे पढ़ंदा आहिनि, रेल जो सफ़र करणु, बस अॾनि ते बसनि में वेठा आहिनि नाविल था पढ़नि। उहे साॻिया नाविल हाणे ॿारनि जे लाइ ॿियो वॾो इहो मसइलो आहे त ॿारनि जे अदब में बि कैटेगरियूं आहिनि। असां वटि ॿारनि जो अदब माना ॿारनि जो अदब ॿ मुख्य जेके कैटेगरियूं आहिनि, हिकिड़ो ॿाराणो अदब ऐं ॿियो यंग एडल्ट जेको अदब जेको वॾनि ॿारनि जे लाइ हूंदो आहे। त हाणे दुनिया में इहे प्लेटफॉर्म बि ठहिया आहिनि, सोशल मीडिया जे टूल्स खे बि इस्तेमालु कयो पियो वञे ॿारनि जे अदब जे सिलसिले में। गॾोगॾु वरी वेबसाइटूं ऐं ऑडियो स्टोरीज़, ऑडियो बुक्स इन क़िस्म जूं शयूं नयूं डेवलप थियूं आहिनि। त गॾोगॾु प्रिंट शिकिल में बि शयूं उते मौजूदु आहिनि जेके दुनिया में। हाणे तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां, 1946 खां हिकिड़ो रिसालो निकिरे थो USA में हाईलाइट्स जे नाले सां। हाणे उहो डिजिटल बि आहे त उहो प्रिंट शिकिल में बि आहे। जापान मां मांगा हिकिड़ो रिसालो निकिरे थो वॾे अरसे खां वठी, ॿिन्ही सूरतनि में टिनी सूरत में जेके बि अवेलेबल जेके बि टूल्स आहिनि उन्हनि ते उहे अवेलेबल आहिनि। त असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु त डिजिटल जेको दौर खे साम्हूं रखी असां मोबाइल जो इस्तेमालु कयो आहे ऐं उन मोबाइल में बि असांखे घुरिजे त असां अहिड़ियूं वेबसाइटूं डेवलप कयूं, अहिड़ा असां एप्स जेके एप्लीकेशन्स आहिनि उहे डेवलप कयूं, जीअं लोक कहाणियूं आहिनि। अॼुकल्ह त AI जो दौरु आहे, उन्हनि कहाणियुनि साॻियनि खे तव्हां AI में विझंदो त उनजी वीडियो बि ठाहे ॾींदा, त ऑडियो स्टोरी बि ठाहे ॾींदा। सॼो लोक अदब असां पंहिंजो डिजिटलाइज़ करे छॾियूं, उहो ॿारनि ताईं पहुची वञे। ईअं ई असांजूं ॿियूं कहाणियूं ॿियूं शयूं, ॾिसो कलमी दोस्ती हूंदी, उहो अॼुकल्ह थी वियो आहे फ्रेंड रिक्वेस्ट। असां अॻे जेको एड्रेस पढ़ी हिक ॿिए खे ख़त लिखंदा हुआसीं, हाणे उहो डिजिटली फ्रेंड रिक्वेस्ट थी वई आहे। त ईअं ॿियूं केतिरियूं शयूं आहिनि जेके अॻे असां रिसालनि में इस्तेमालु कंदा हुआसीं, हाणे उहो डिजिटल मीडिया में कयूं पिया। त मुंहिंजो मक़सदु इहो आहे त प्रिंट शिकिल खे बि असां किताबी शिकिल खे बि छॾणु न घुरिजे। जेतोणीकि सिंध जो ॿारु पढ़े कोन थो, रिसालो नथो पढ़े, किताब नथो पढ़े, जेको किताब छपिराईंदा, इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे, मञणी पवंदी। कुझु ॿार पढ़नि बि था,
ख़ासि तौर ते ॿहिराड़ी जा शहरनि में इहो सिलसिलो ख़तमु थींदो पियो वञे जो रिसालो पढ़नि किताब पढ़नि अख़बारनि त हुई सुफ़ा ख़तमु करे छॾिया। उन करे मुंहिंजो ख़्यालु आहे त इन ॻाल्हि जी ज़रूरत आहे त असां इन्हनि सभिनी शयुनि खे डिजिटलाइज़ कयूं, एप्लीकेशन्स तयारु कयूं, असां वेबसाइटूं तयारु कयूं, नवां नवां जेके डिजिटल प्लेटफॉर्म आहिनि उन्हनि ते पंहिंजो ॿारनि जो अदब कन्वर्ट कयूं, शिफ्ट कयूं ऐं गॾोगॾु जेके इदारा आहिनि उन्हनि खे कंटिन्यू करणु घुरिजे पंहिंजो कमु। जीअं गुलफुल निकिरंदो उनखे गुलफुल खे रेगुलर, हाणे शायदि अञा बि शाया थिए थो पर उनखे हर महीने शाया करणु घुरिजे। ऐं ॿिया बि रिसाला महलनि जूनियर जेको 3 ॿोलियुनि में हींअर हले थो पियो, टिमाही आहे, जेकॾहिं उहो बि मंथली थी थो वञे या कुझु ॿिया रिसाला माहवार थी था वञनि त बहितर आहे त असां इहा आदत ॿारनि खां न छॾायूं त उहे किताब हथ में न खणनि ऐं मोबाइल खणनि। मजबूरी आहे, माहौल अहिड़ो थी वियो आहे, पर असांखे इन ॿिन्ही पासनि खे डिजिटल साइड खे बि ऐं प्रिंट साइड खे ॿिन्ही खे असांखे ॾिसणो बि पवंदो, ध्यानु बि ॾियणो पवंदो ऐं उन ते कमु बि करणो पवंदो। बिल्कुलु तव्हां सही चयो, कागज़ ऐं किताब जी पंहिंजी अहमियत आहे। ॿियनि मुल्कनि में अॼु बि किताब शौक़ सां ख़रीद कया वञनि था। ऐं जीअं तव्हां चयो त सिंधी ॿार ख़ासि करे किताब या रिसालो नथो खणे, यकीनन इन सां हू ॿोलीअ खां बि पंहिंजी खां परे थिए थो। मोबाइल ते ॾिसे थो जेकॾहिं वीडियोज़ या रील्स जी दुनिया आहे त हुनजी ॿोली बि में बिगाड़ अचे थो। इहो सुवालु मां पाक कंदुसि त तव्हां बि उस्तादु रहिया आहियो त इन शइ जो ज़िमेदारु केरु आहे? त ॿार मुताले खां परे आहिनि, वालदेन ज़िमेदार आहिनि या उस्ताद? उन्हनि खे छा करणु खपे त हुननि ॿारनि में मुताले जी आदत पैदा थिए त हू वरी पंहिंजी ॿोलीअ सां जुड़नि? हा, इन सिलसिले में मूं ॿुधो आहे अदा हींअर त स्कूलनि में बुक बैंक जो क़याम आयो आहे अमल में। त स्कूलनि में बुक बैंक जो मूं 2 टे वीडियोज़ बि ॾिठियूं त उस्ताद जेको आहे उन्हनि किताब रखिया आहिनि, 40-50 किताब रखिया आहिनि, रजिस्टर आहे, ॿारु खणे थो उन ते पंहिंजो बुक बैंक, इहे जेके जनरल ॿारनि जा किताब ई आहिनि ऐं इहो पाण खे पंहिंजो किताब उनखे असाइन कनि था, उहो घरु खणी थो वञे, 2 ॾींहंनि खां पोइ वापसि थो करे, पोइ उन ते उस्ताद बाक़ाइदे उन्हनि सां क्वेश्चन्स बि करे थो। इहो बि रुझान सुठो आहे ऐं इहो गवर्नमेंट जे तरफ़ां थियो आहे। जेका इहो लाड़ो जे अॻियां वधियो त ॿार जेको आहे उनखे उन सां प्रोमोट थींदो अदब में। ऐं पर असांजे निसाब में बि अदब जो सरगर्मियूं तेज़ थियणु खपनि। जॾहिं असां वटि अञा ताईं निसाब कंप्यूटर जे ज़रिए कोन्हे, लैपटॉप ते असांजा ॿार नंढा कोन था पढ़नि स्कूल जो कोर्स, न को मोबाइल्स में था पढ़नि, माना ॿार किताब हथ में खणनि था जेको स्कूलनि में पढ़नि था। त ईअं कोन्हे त उहो किताब खां वांझियल आहिनि, किताब उन्हनि जे अॻियां आहे, किताब सुठा लिखिया वञनि ऐं इदारनि खे अक़रबा परवरी ते किताब न छपाइणु खपनि, बल्कि उहो रुझान जेको लाड़ो घटिजी वियो आहे न, इदारनि खे इन ॻाल्हि में मुतहरिक थियणु खपे। हाणे जीअं मिसाल हिकिड़ो आउं तव्हांखे ॿुधायां, मुंहिंजो किताबु शरारती जुन छपियो मेराण अकेडमी खां, उनखे पोणा 2 साल थिया आहिनि, 1000 कापियूं 1100 उहे छपाईंदा आहिनि, वरी ॿीहर छपियो आहे, माना उहे 1100 कापियूं कंज़्यूम थियूं न त सिंधी किताब अॻु में कंहिं वक़्त में 1000 छपबा हुआ, पोइ 500 ते आया, हाणे त अहिड़ी जुठ थी आहे 300 किताब थो छपिजे, इन खां मथे छपिजे कोन थो। पर पोइ किताब खे जे इदारो ठाहे सेट करे उन में ॿोलीअ जो सुहिणो इस्तेमालु थो आणे त उन सां फ़र्क़ु वॾो थो पए। ऐं ॿोली त अट्रैक्ट कंदी, लाज़मी आहे, सुठी ॿोली हुजे ऐं स्टैंडर्डाइज़ ॿोली हुजे, जो ॿोली त असांजी माउ आहे, असांखे उन ते महिनत करणी आहे। पोइ ज़माने में जेके किताब छपबा हुआ उन में प्रूफ रीडिंग जूं ग़लतियूं कोन हुयूं, हाणे असांजी किताबनि में हुजे त इहो ॿोलीअ जो बिगाड़ आहे। जेकॾहिं किताबनि में प्रूफ रीडिंग जूं ग़लतियूं थियूं अचनि त ॿार या वॾो उनखे छा महसूसु थींदो, उनजो तसलसुल ख़राबु थी वेंदो। त असांजी किताबनि ते असांखे इहो ध्यानु ॾियणु खपे त उन में ॿोलीअ जा सुहिणा सिबायता लफ़्ज़ हुजनि, सरल ॿोली हुजे, जेका सवली सिंधी हुजे, जेका ॿारनि खे सम्झ में अचे, उन में उर्दू ऐं अंग्रेज़ीअ जा ग़ैर ज़रूरी लफ़्ज़ न हुजनि। ठीकु आहे, उहे ॿोलियूं आहिनि असांखे ॻाल्हाइण में, असीं उन्हनि जा लफ़्ज़ इस्तेमालु करियूं था, पर ग़ैर ज़रूरी वाइपो ॿियनि ॿोलियुनि जो, जीअं हाणे इंडिया जी हिकिड़ी लेखक आहे सोनी मूलचंदाणी, उन जूं मूं कहाणियूं पढ़ियूं, हर 4 जुमिले खां पोइ उन में हिकिड़ो अंग्रेज़ीअ जो जुमिलो हो, अफ़साना हुआ उन जा। त हाणे इन्हनि जी असांखे ज़रूरत कोन्हे, असांखे प्योर सिंधी ॿोलीअ खे प्रोमोट करणो आहे, जेका असां पंहिंजे घरनि में ॻाल्हायूं था, असली सिंधी निज ॿोली हुजे ऐं सुठा लफ़्ज़ हुजनि, हरफ़ तजनीस जो सुहिणो इस्तेमालु हुजे, कंपोज़िंग में ग़लतियूं न हुजनि। हालांकि अॻु में कंप्यूटर ते किताब कंपोज़ थींदा, हाणे त
किताब असांजा जेके आहिनि से तमामु फास्टली उन टाइप ते कंपोज़ थींदा, हाणे कंप्यूटर ते था कंपोज़ थियनि, त बि असांजूं ग़लतियूं जाम थियूं हुजनि। तकड़ थी हुजे छपराइण जी, हिकु हिकिड़े किताब खे 4-4 दफ़ा पढ़णु खपे, हुन में ग़लतियूं निसाबी किताबनि में बि आहिनि। त इहो बि ॿोलीअ जो ग़लति इस्तेमालु आहे, त ॿोलीअ जे हवाले सां असांखे पंहिंजे ॿारनि खे ध्यानु ॾियणो पवंदो। बिल्कुलु, तव्हां ॻाल्हि कई निसाबी किताब त उन्हनि जी मजबूरी आहे, ॿार हथ में खणनि था, पर ग़ैर निसाबी किताब अदबी रिसाला ऐं जेकी ॿारनि जे लाइ ख़ासि करे कहाणी आहे, कहाणी जेका घटि लिखी थी वञे सिंधी अदब में, उन जी बि ज़रूरत आहे। उन्हनि जो सुवाल मां ख़ालिद साहिब खां अॻिते हली कंदुसि, पर मां इज़ाफ़ो कंदुसि त उस्ताद जो किरदारु अहम आहे। मां हिन मक़ाम ते पहुतो आहियां त पंहिंजे प्राइमरी उस्ताद ट्यूशन पढ़ंदो हुउसि, साईं मोहम्मद मूसा काज़ी साहिबु मरहूम, उन मूंखे गुल फुल पढ़ण जी आदत विधी ऐं कलमी दोस्ती जो रुझान, पोइ मज़मून ऐं कहाणियूं लिखणु शुरू कयूं। त ईअं ई ॿियनि उस्तादनि खे जेके सिंधी जा ख़ासि करे प्राइमरी जा उस्ताद आहिनि, उहे ॿारनि में इहो लाड़ो पैदा कनि बिल्कुलु त सिंधी अदब पढ़नि, ॿारनि जो अदब पढ़नि, शाइरी पढ़नि, कहाणियूं पढ़नि, मज़मून पढ़नि, लिखण जी कोशिशि कनि, त उन्हनि जी इस्लाह उस्ताद कंदो त उन्हनि जी ॿोली बि बहितरु थींदी ऐं ॿोली खां परे न थींदा। बिल्कुलु ईअं ई मां साईं आजिज़ साहिब खां सुवालु कंदुसि त ॿोलीअ जी हुस्नाकी सिंधी ॿारनि जे अदब में कीअं हुजणु खपे, या ॿोलीअ सां ॿार खे कीअं उनखे नई ॼाण ॾिजे। मिसाल, कंहिं कहाणीअ में जे हिकिड़े जुमिले में का चवणी इस्तेमालु थी त ॿार लाइ नई हुई, को मुरकिब लफ़्ज़ इस्तेमालु थियो उहो बि नओं हो, त ईअं ॼाण वधाइण लाइ इहे मुख़्तलिफ़ हर बार लेखक खे इहो ख़्यालु रखणु खपे। जीअं पाण इस्लामाबाद में ट्रेनिंग दौरान सिखियोसीं। हीअ जेका ॻाल्हि कई तव्हां लफ़्ज़नि जी या ख़ालिद साहिब बि कई त ॿारनि जी एज जे हिसाब सां, इहो कमु त टेक्स्ट करे पियो। हू माना हर उमिरि या हर क्लास जे ॿारनि लाइ उन्हनि जी लेवल जे आधार ते किताब जो कोर्स तरतीब था ॾियनि। ऐं रही ॻाल्हि त शाइर या कहाणीकार जेको ॿारनि लाइ लिखे थो, उहो लिखे थो ॿारनि जे लाइ गीत आहे, नज़्म कहाणी, त ज़ाहिर आहे उहो ई हुनजे ज़हन में हूंदी त मां ॿारनि लाइ थो लिखां। सवाइ इन जे मिसाल हाणे जीअं मां त हिकिड़े पढ़ियो त भई तव्हां ॿारनि सां ईअं बि न ॻाल्हायो जीअं ॿारनि सां ॻाल्हाईंदा हले मुंहिंजा मालूला बाबला बाबला बाता आहे, या इन में न ॻाल्हायो, छो त ॿार उहो सिखण जो अमल हुनजो घणो ई तिखो ऐं तेज़ हूंदो आहे न। तंहिंजे करे बाक़ी हर शाइर जो मिसाल बुख़ारी साहिबु जॾहिं गीत लिखंदो त उनजी ॿोली ॿाराणे में तख़लीक़ में बि उहा ई हूंदी ऐं एतिरी मयारी हूंदी। बिल्कुलु, हा। ऐं उन में एतिरी हुस्नाकी हूंदी, साईं इमदाद जो नज़्म हूंदो त उन जी ॿोली उहा पंहिंजी हूंदी। त उहा जेका हुस्नाकी आहे, जेका शाइर जी पंहिंजे तख़लीक़ी शयुनि में आहे, उहा उन में अज़ ख़ुदि अचे वेंदी, छो त हू कोन कंदो इहो। बाक़ी इहो घणो माना वालदेन खे इहो आहे त उनखे कम ते नज़रसानी कनि, स्कूल में जांच कनि, पढ़ायो था न, प्राइवेट स्कूल जो मर्ज़ थी आहे त सिंधी पढ़ायो था न, इहो ज़रूरु जांच कनि। पर वॾो कमु ॿार जो ऐं ॿार जंहिंखां मुतासिर थिए थो वधि में वधि उहो उस्ताद खां थो थिए। अहिड़ा उस्ताद हुजनि। हाणे जेको 2-3 सालनि में नवां उस्ताद आया त पोइ बेरोज़गारी खां आया या जेको बि सबबु हो, छो त उन में जीअं अॻु में ईअं एतिरो घटि मयार हो, चवंदा मास्तर करे छॾीसीं। त जेके 2-3 सालनि खां जेका भर्ती थिए पई ऐं हिननि वॾनि इदारनि जे थ्रू उन्हनि जी टेस्टूं वरितियूं, त उन में डॉक्टर आहिनि, इंजीनियर आहिनि, ग्रेजुएट, हा, त उहे उन्हनि जे पढ़ाइणु, उन्हनि जो रवैयो तमामु हिकिड़ो जेको सुठो शाइस्ता हो। त जेकॾहिं ॿार जो उस्ताद जो त कमु ई इहो आहे न, हुनखे जेकॾहिं सुठो इंसेंटिव ऐं सुठियूं पघारूं, हाणे त पघारूं बि सुठियूं आहिनि, त उहो उनखे रुॻो तवजो जो सरकारी लेवल ते या वालदे जे लेवल ते हूंदो त उहो ॿार खे बिल्कुलु अदबी दुनिया में या पढ़ण जे में या लिखण जे में उनजी प्रैक्टिस वधाईंदो। बाक़ी जेको तव्हां ॻाल्हि कई त ॿोली जी हुस्नाकी मयारी, उहो हर को शाइर पंहिंजी खणी ईंदो जेको हूंदो, छो त हर कंहिं शाइर वटि हुस्नाकी पंहिंजी आहे। बिल्कुलु, हा। ईअं ई अॻिते वधूं था। तव्हां जीअं ॻाल्हि कई त तालीम खाते जो किरदारु
जीअं मरलन रिसाले जी ॻाल्हि निकिती त हाणे स्कूलनि ताईं पहुचे थो, पर उहो महदूद आहे। जंहिंखे ख़बर आहे त हीउ रिसालो अचे थो 3 ॿोलियुनि में, उनमें सिंधी बि शामिलु आहे, सिंध जा ॿार उन में हिसो वठनि था, उन्हनि खे पज़ीराई बि मिले थी। पर छा इदारनि जी बजट, जीअं असांजो इदारो आहे, सिंधी अदबी बोर्ड आहे या सिंधाला जी आहे, उन्हनि जो बजट महदूद आहे, ग्रांट ते आहिनि। त छा तालीम खातो को अहिड़ो ॿारनि लाइ रिसालो जारी करे सघे थो? तव्हां उन सां सलाह लाहियो सिंध टेक्स बोर्ड सां, पर जेकॾहिं अहिड़ी का तजवीज़ तव्हां अॻिते वधायो। ऐं ॿियो सुवालु त तव्हां पाण कहाणीकार ऐं नाविल निगार रहिया हो ॿारनि लाइ, त सिंधीअ में शाइरी त ॿारनि लाइ घणी लिखी वई आहे, पर कहाणीअ जी खोट आहे, या नसर जी, नाविल जी, सवानी अदब जी, उहा खोट आहे। इन्हनि जो मूंखे थोरो शौक़त जेसिताईं ॻाल्हि आहे तइलीम खाते जी त बिल्कुलु करे त सघे थो, पर मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्तु उनखे मैनेज कोन करे सघिबो। ऐं छाकाणि त ॿारनि जो हिकिड़ो वॾो तइदादु प्राइवेट स्कूलनि में पढ़े थो। असां हिन वक़्तु 50 लख सेट मुफ़्त दर्सी किताबनि जा तयारु कया आहिनि, त ईअं तव्हां सम्झो त 50 लख जी इनरोलमेंट असां वटि आहे, जेका पहिरें खां वठी 10हें ताईं। हाणे जे 50 लख ॿार जेके आहिनि, जेकॾहिं 10,000 बि रिसालो छपिजे थो, तॾहिं बि असां त हिते 1000 तइदाद में रिसालो छपियूं था। 50 लख ॿार असांजा स्कूलनि में पढ़नि था, त उन्हनि ताईं हिकिड़ो मैगज़ीन वञे थो त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। पर उन सां गॾोगॾु ईअं बि आहे त उते ॿारनि जो तइदादु जेको आहे उहो घणे भाङे ईअं आहे त केतिरा ई ॿार उते दाख़िल त हूंदा आहिनि सरकारी स्कूलनि में, पर पढ़ंदा वरी वञी ख़ानगी स्कूलनि में आहिनि। सो इहे बि शयूं असांखे उते ॾिसण में आयूं। सो मुंहिंजो ख़्यालु आहे त जेकॾहिं इन क़िस्म जो को तइलीम खातो को इनिशिएटिव वठे, बहितर बि आहे। पर बहरहाल हीउ दौरु जेको आहे त अल्टीमेटली एजुकेशन डिपार्टमेंट खे वरी बि डिजिटल शयुनि ॾांहुं वञे। मिसाल तौरु हीअ जेकी 50 लख किताब तइलीम खातो मुफ़्त दर्सी किताब ॾिए थो, उन्हनि खे बि पहुचाइण ऐं प्रॉपर ॿार ताईं पहुचाइण ताईं हिकिड़ो प्रोसेस आहे। उनखे बि तइलीम खातो वञे पियो डिजिटल करणु। त हाणे अहिड़ा एप्स तयारु कयूं, या हिकिड़ी अहिड़ी डिवाइस हुजे जंहिंमें उहे समूरा दर्सी किताब ॿारनि खे उन डिवाइस में मिली वञनि, या हिकिड़ो ऑफलाइन ऐप हुजे, ॿारु खोले त उन में हर क़िस्म हर पंहिंजो दर्जे जो किताब मौजूदु हुजे, हर मज़मून जो सब्जेक्ट जो किताब मौजूदु हुजे। त हाणे एजुकेशन डिपार्टमेंट जी दुनिया जा ॿिया खाता आहिनि, उन्हनि वांगुरु हू वञे पियो शयुनि खे डिजिटलाइज़ करणु। सो हिन दौर में जेकॾहिं हिकिड़ो रिसालो निकिरे थो त उहो ॿारनि ताईं पहुचे थो, त मुंहिंजे ख़्याल में मैकेनिज़म अहिड़ो कोन्हे जेको मुस्तक़िल उनखे हलाए सघिजे। बहितर इहो थींदो त का नई डिवाइस या को नओं को एप्लीकेशन या इन क़िस्म जूं शयूं ॿारनि ताईं पहुचाइनि, त उहो अॻिते हली उहो फ़ाइदेमंद साबित थींदो। इहो मुंहिंजो ख़्यालु आहे। ॿियो सुवालु तव्हांजो जेको हो कहाणी जे बारे में, त कहाणियूं ॾिसो, नंढनि ॿारनि जे लाइ त कहाणियूं लोक कहाणी खां वधीक ॿियो को पहिरायो ई कोन्हे ॿारनि जे लाइ। लोक कहाणी, हिकिड़ी लोक अदब जी कहाणी, नानी ॾाॾी जे वाता ॿुधल कहाणी, उहे कहाणियूं यकीन कयो दुनिया में बि अञा उहे हलनि थियूं। ईसप जूं आखाणियूं आहिनि, पूरी दुनिया में छपजनि थियूं। नंढियूं नंढियूं आखाणियूं आहिनि, हिकिड़े सुफ़े ते 2 अची वञनि, अञा ताईं उहे हलनि थियूं, जेके असांजे लोक अदब जूं आहिनि। असांजे लोक अदब जूं ई केतिरियूं कहाणियूं ईअं ट्रेवल करे ॿाहिरि ॿियनि मुल्कनि जे लोक अदब में बि आहिनि, त उन्हनि जूं कहाणियूं बि असां वटि ट्रेवल करे आयूं आहिनि, त उहे असां वटि बि मौजूदु आहिनि। त नंढनि ॿारनि जे लाइ त थियो लोक अदब ऐं इन क़िस्म जूं मज़ेदार चटपटियूं ऐं उन्हनि खे विंदराईंदड़, उन्हनि खे मज़ो ॾींदड़ कहाणियूं, इन क़िस्म जूं कहाणियूं। पर जेको उनखां पोइ आहे ॿारनि जो अदब, जंहिं असां वटि बदकिस्मती सां उनजो को टर्म आहे कोन, इस्तलाह को ठही कोन्हे, पर अंग्रेज़ी में उनखे चवंदा आहिनि यंग एडल्ट लिटरेचर, जेको वॾनि ॿारनि जो। मुंहिंजूं जेके कहाणियूं छपियूं उहे वॾनि ॿारनि जूं हुयूं। उहा एज हूंदी आहे, तव्हां सम्झो त 9th मैट्रिक जो ॿारु या मिडल पढ़ी पोइ वारो ॿारु, त जेको नाविल बि आहे मुंहिंजो, या असां वटि उहे वॾनि ॿारनि, ऐं असां वटि जेको घणे भाङे लिखियो बि वियो आहे, घणे भाङे चिल्ड्रन्स लिटरेचर, त उहो वॾनि ॿारनि जे लाइ। नंढड़नि ॿारनि जे लाइ सुफ़े ते हिकिड़ी सिट, बाक़ी सॼी तस्वीर रंग बिरंगी।
त इन क़िस्म जूं के नंढियूं नंढियूं के मुख़्तसिर आखाणियूं जेके पाण ख़ुदि डेवलप कयूं आहिनि मुख़्तलिफ़ फॉर्मनि ते, त बाक़ी सॼो पिक्चर बुक उन में सुफ़े ते हिकिड़ी सिट ऐं ईअं 8 सिटनि जी हिकिड़ी कहाणी सां हिकिड़ो किताबु तयारु। इहे नंढनि हर सिट में का नई ॻाल्हि कोन, नई का ॻाल्हि, ग्रामर जो पहलू। सो मुंहिंजो ख़्यालु आहे त उनखे बरक़रार रखिजे। बाक़ी यंग एडल्ट लिटरेचर जो हाणे ख़ात्मो थियणु वञे पियो थो। उहो ॿारु जेको 9th मैट्रिक जो आहे हाणे उहो किताबु कोन थो। हिकु त असां वटि रुॻो सॼो ज़ोर आहे नसीहत आमेज़, रुॻो असांखे उनखे नसीहतूं ॾियणियूं आहिनि, रुॻो असांखे उन ॿार खे या उन शागिर्द खे पाबंद बनाइणो आहे त हीअं बि न कर हूअं बि न कर। दुनिया हाणे वास्ट थी वई आहे, ॿारनि खे पंहिंजो हिकिड़ो ओतिरो सेंस आहे त उहे अॻिते हली छा था करे सघनि। सो मुंहिंजे ख़्याल में यंग एडल्ट लिटरेचर जेको वॾनि ॿारनि जो अदब आहे उहो आख़िरकार ख़तमु थी वेंदो। उन जी जॻह ते बाक़ी जेको चिल्ड्रन्स लिटरेचर आहे, ॿाराणो अदब, उहो बरक़रार रहण बि घुरिजे, उहो हुजे बि। ॿार जॾहिं हाणे हिन दौर में दौरु तब्दील थी वियो आहे, जदीद साइंसी दौरु थी वियो आहे। हाणे 9th क्लास जे ॿार खे असां वेही चवंदासीं त उनखे नसीहत भरियूं आखाणियूं या उनखे कोल वेही ॿुधाईंदासीं त उनखे उहे अट्रैक्ट कोन कंदा। त उन करे साइंसी जदीद, हा उन में साइंस फिक्शन ॿारनि खे त जीअं हैरी पॉटर वारो या ॿिया केतिरा ई किताब जेके अंग्रेज़ी में, या जीअं हिकिड़ो रिसालो अमेरिका मां निकिरे थो नेशनल जियोग्राफिक किड्स, उन में उहे सॼा मालूमाती आहिनि। उन्हनि में कंहिं बि क़िस्म जी का कहाणी कौल को उन क़िस्म का नसीहत कोन्हे, बल्कि मालूमात आहे, इंफॉर्मेशन आहे। दौर ई अॼुकल्ह इंफॉर्मेशन ऐं मालूमात जो दौरु आहे। सो मुंहिंजे ख़्याल में हाणे फिक्शन जेकॾहिं ॿारनि खे हुजे त चटपटो हुजे, मज़ेदार हुजे, विंदराईंदड़ हुजे, लोक अदब वांगुरु हुजे। बाक़ी ॿियूं जेको वॾो ॿारु आहे उनखे खणी अचिजे हाणे इंफॉर्मेशन ॾांहुं, मालूमात ॾांहुं, साइंस फिक्शन ॾांहुं। बाक़ी जेका कहाणी आहे जेका अॻे असां लिखी, ऐं नथो सम्झां त जेका उहा कहाणी असांजी अॻे सॼी सिंध पढ़ंदी हुई, उहो अॼु जे 9th क्लास जे ॿार खे ॾिजे त उहो पढ़ंदो, उहो पढ़णी कोन ईंदी ऐं सम्झंदो ई कोन उन ॻाल्हि खे। त शयुनि खे थोरो ॿिए तरीक़े सां जदीद दौर जे तक़ाज़ा मुताबिक़ ॾिसण जी ज़रूरत आहे। बिल्कुलु तव्हां सही चयो। अदी तव्हां 13 किताब लिखिया आहिनि ॿारनि लाइ, उन में तव्हां ज़हनी सतह जो ख़ासि करे उमिरि जी सतह जो ख़्यालु रखियो आहे। ऐं जीअं ख़ालिद साहिबु चयो त यंग एडल्ट जो हिकिड़ो अलॻि कैटेगरी आहे, त असां सिंधी अदब में कहिड़ी दर्जेबंदी कई आहे या उहा तव्हांखे नज़र न आई आहे? तव्हां पाण छा लिखियो आहे, कहिड़ी सतह जे ॿारनि लाइ लिखियो आहे, ऐं दर्जेबंदी कहिड़ी हुजणु खपे, इन ते थोरी रोशनी हुजे। दर्जेबंदी त तव्हां हींअर डिस्कस कई। हाणे ॿारु जेको किताबु खणे थो ऐं पढ़े थो, एक्चुअल 6-7 साल खां वठी 10 साल ताईं हिकिड़ो अॻु में हूंदा असां 2 ग्रुप एज जा, पर मुंहिंजे ख़्याल खां हाणे त 7 खां 10 ताईं हिकिड़ो ग्रुप हुअणु खपे, 10 खां 18 ताईं ॿियो हुअणु खपे। त उन हिसाब सां ॿारनि जो अदब जेको त 10 सालनि में ॿारु 6 क्लास में हुजे थो, ठीकु आहे न, त 6 खां इंटर ताईं जेको आहे सो तव्हां हिकिड़ो ग्रुप बि हलाए सघो था। कुझु अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि कॉमनली, जीअं अदा चयो मालूमात, मुंहिंजो हिकिड़ो किताबु आहे मालूमात जो ख़ज़ानो, ऐं उहो सुठो रन पियो करे। त उन में जेको आहे न सो 18 ईयर्स जे ॿारनि जे लाइ बि दिलचस्पी आहे। ऐं मुंहिंजो जेको लिखियलु अदब आहे न उहो नंढे ॿारनि जे लाइ, उमिरि जे ॿारनि लाइ कोन्हे, 11 खां वठी 18 ताईं आहे। इन में मुंहिंजा जेके 13 किताब छपिया आहिनि मुख़्तलिफ़ मौज़ू आहिनि, कहाणियूं बि आहिनि ऐं समानी मज़मून बि आहिनि। समानी मज़मून जो किताबु पूरो फुल, उन में 24 मज़मून आहिनि। ऐं तंहिंखां पोइ उहे सिलेबस में बि इन टाइप जा मज़मून अचनि था। साइंसदान आहिनि, पंहिंजो इल्मी अदबी शख़्सियतूं आहिनि, त शाह लतीफ़ साईं आहे, सचल आहे, त माना उहो किताबु जेको आहे समानी मज़मून, उहो वॾनि ॿारनि जे कम जो आहे। ऐं मालूमात जो ख़ज़ानो आहे, या सुहिणा सुखन आहिनि, ऐं तंहिंखां सवाइ कहाणियुनि जा आहिनि। मज़मून जा मुंहिंजा 2 किताब आहिनि ॿारनि जे लाइ। मूंखे मज़मून नवेसी इन करे बहितरु थी लॻे जो आउं बुनियादी तौर ते ख़ुदि मज़मून निकाराई आहियां, ऐं मूं पंहिंजे ॿारनि खे स्कूल टाइम में बि मज़मून लिखाया, फस्ट ईयर इंटर में बि लिखाया, कॉलेज टाइप साइड ते। त मुंहिंजे ख़्याल खां मज़मून ॿारनि जी बेसिकली निसाबी ज़रूरत आहे CSS ताईं, यानी CSS जे ॿार जेको नथा कवर करे सघनि मज़मून, चाहे अंग्रेज़ीअ में एसी आहे चाहे सिंधीअ में, ऐं PCS में 250 मार्कूं सिंधीअ जूं आहिनि।
पर उन में असांजा ॿार सिंधीअ में फेल था थियनि, जेके CSS क्वालिफाई था कनि से बि PCS जी सिंधीअ में फेल था थियनि, छो जो उन में उहा एतिरी ॾुखी सिंधी अची वई आहे, उन में इस्तलाह पहाका चवणियूं ऐं उन जी बेस ठहंदी आहे शुरूअ खां। त उहा प्राइवेट स्कूल में त हा, त प्राइवेट स्कूल में त सिंधी हले कोन थी, ऐं शहरी ॿार आहिनि। अच्छा, ॻोठनि जे ॿारनि जी सिंधी सुठी आहे। मूं पढ़ायो जॾहिं अकेडमीज़ में त मूं ॾिठो उन्हनि खे CSS में जे सिंधीअ में इलाही दिलचस्पी हुई। असांजा ॿार CSS में सिंधी करणु था चाहिनि, छो जो ऑप्शनल मार्कूं आहिनि 100, पर उन्हनि जी सिंधी जेका शहर जे ॿारनि जी वीक आहे, उहो CSS जी सिंधीअ लाइ ट्यूशन पिया वठनि। ऐं प्राइवेट स्कूल्स जा ॿार माने बुना विचर ऐं पंहिंजो बीकाने सिटीअ जा उनखे सिंधी नथी पढ़णु अचे, सलीस सिंधी, उहा सलीस सिंधीअ जी ट्यूशन पिया वठनि। माने असां वटि सिंधी पढ़ाइण लाइ सिंध सूबे में प्रॉपर सिस्टम कोन्हे। असांजा उस्ताद जेके आहिनि से थोरा आहिनि, या असां वटि किताब अवेलेबल कोन्हे, कुझु अहिड़ो सिस्टम इन ते बिल्कुलु होमवर्क थियणु खपे। ऐं छो प्राइवेट स्कूल्स में केतिरे में सिंधी नथी पढ़ाई वञे, उन जे ख़िलाफ़ु एक्शन कयो वञे, त जीअं उते उहे सिंधीअ जा उस्ताद रखनि ऐं उहे जेके आहिनि से बाक़ाइदे बाउंड कनि। यानी असांजो शहर वॾा जेके आहिनि, सखर, हैदराबाद, मीरपुखास, कराची, उन्हनि में ॿार सिंधीअ खां आहिस्ते आहिस्ते परे पिया थियनि। ॻोठनि जा वीचारा पढ़नि था, पर उते एतिरियूं फैसिलिटीज़ कोन्हे जेको उन्हनि खे पूरो प्रॉपर किताब, अदबी किताब, इल्मी किताब, एक्स्ट्रा लाइब्रेरीज़ हुजनि, एक्स्ट्रा उनखे सहूलियतूं मिलनि। अदा चयो त असां डिजिटलाइज़ पिया करियूं एजुकेशन में, ठीकु आहे, पर ओतिरो इंटरनेट लेवल पाकिस्तान जी तव्हां ॾिसो छा हालत आहे। आउं नथी सम्झां त ॻोठनि जे स्कूल, पाकिस्तान जी घणी आबादी सिंध जी ख़ासि तौर ते ॻोठनि में तव्हां ॾिसंदा त ओतिरे स्कूलनि जा ॿार, जिते स्कूल आहिनि त बिल्डिंगूं कोन्हे, त उस्ताद आहिनि त बिल्डिंगूं कोन्हे, उते कीअं इहे ॿार डिजिटलाइज़ कोर्स पढ़ंदा, जिते मोबाइल वठण जा पैसा कोन्हे, लैपटॉप वठण जा पैसा कोन्हे, हुकूमत एतिरो ख़र्चु कंदी, इंटरनेट 24 कलाक अवेलेबल कोन्हे। ऐं सम्झां थी असां वटि अञा इहे किताब हलंदा, कागज़ी किताब हलंदा। जेतिरो वक़्तु मुल्क तरक़ी करे, जेको एतिरी शइ अॻियां असीं अवेल करे सघूं ॿारनि खे, उन हिसाब सां असांखे पंहिंजो अदब, पंहिंजी ॿोलीअ खे ॾिसबो ऐं अदबी किताब उन में सुठी ॿोली हुजे, सही उनजी तवजा हुजे। उन में असांजा जेके हलंदड़ इदारा आहिनि, जंहिंजी तव्हां चओ था ग्रांट घटि आहे, पर आउं चवां थी उन थोरी ग्रांट मां बि हू इन ते तवजा ॾियनि, उहे सिंधी ॿाराणे अदब जी किताबनि खे प्रमोट कनि, जेके असांजा इदारा आहिनि। बिल्कुलु ऐं मज़े जहिड़ी ॻाल्हि ॿुधाई आहे ॻाल्हि त ऑनलाइन करण जी कोन्हे। मुंहिंजो किताबु 5 साले खां सिंधी अदबी बोर्ड वटि अरबाब जी होशियारी पियो आहे, छपिजे कोन थो, चवनि था असां वटि पैसो कोन्हे। खिल जहिड़ी ॻाल्हि आहे या कोन्हे? तंहिंखां पोइ 12 किताब मुंहिंजा ॿिया छपिजी विया आहिनि, उहो 13 आहे जेको आउं चवां थी त मुंहिंजो फातो पियो आहे। बिल्कुलु त हाणे इहो जॾहिं असांजे इदारनि जो हाल आहे त पोइ कीअं कैसो हलंदो? सिंधी अदबी बोर्ड जो बुनियादी कार्य जी अदब खे प्रोमोट करणु आहे, ऐं ॿारनि जो अदब त ख़ासि अॻु में छपराईंदा हुआ माज़ीअ में गुलफुल रिसालो, उन्हनि जो हिकिड़ो शानदार दौरु आहे, असां उनजी पैदावार आहियूं। पर हाणे अफ़सोस थिए थो, उन्हनि खे इंतिज़ामिया खे सोचणु खपे पंहिंजी पॉलिसी ते। ईअं ई मां साईं आजिज़ साहिब खां सुवालु कंदुसि त ॿाराणे अदब जे लेखकनि, शाइरनि जी पज़ीराई मां तव्हां मुतमइन आहियो इदारनि तरफ़ां, जेके बि उन्हनि जा रवैया आहिनि, उन्हनि खे एवॉर्ड, इनाम, रिवार्ड उहे मिलणु घुरिजनि या मिलिया आहिनि? त सिंधी ॿाराणो हाणे जेको राइटर आहे उहो हुनजे लाशौर में इहा आहे त मुंहिंजी पज़ीराई मूंखे इहा ॻाल्हि साराहूं ऐं सनाऊं वणनि थियूं, असांखे बि वणनि थियूं, पर रुॻो ॿाराणो कमु हिकिड़ो जेको आहे राइटर ॿारनि जो, त उहो वरी उन पासे खां चाहींदो। पर असां जेके अमूमन जेके शाइरी था कयूं या लिखूं था, उहे माना ॿाराणो कमु बि पार्टली था कयूं, या हिकिड़ो लिखियोसीं त हाणे बसि लिखियोसीं, हाणे असांखे वरी दुनिया जा फ़िक्र, तंहिंजे करे बाक़ी एवॉर्ड त हर किताब ते मिलणु खपे। ऐं जीअं अदी चयो त अञा त बराड़ी में किताबनि पढ़ण जो माहौल आहे, नथा पढ़नि, नथा पहुचनि, त उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त असां वारा किताब छपजनि घणा था, 300 500 भला छिके ताणे 1000। मां त चवां थो त को अलाह अहिड़ी हिमत ॾे, परवाने सेवाणी वांगुरु किताबनि चढ़ी बुगड़ी में विझी वञी स्कूलनि में वञी पोइ उस्तादनि जो ताउन करे
भाई घटि में घटि के 40-50 हज़ार किताब त खपणु खपनि हा जेतिरा इहो कहिड़ी ॻाल्हि आहे सिंध जी आबादी जे हिसाब सां पर उते कोन्हे ऐं वरी बि असां वटि वॾो सोर्स ॿारनि ते पहुचाइण जो ई आहे असांजो टेक्स्ट बुक बोर्ड। ख़ालिद सां का संगत थी वञे ऐं चऊं त बाबा असांजा किताब मुफ़्त में ई सही पर हिन ताईं पहुचनि। पर मूंखे जेका वरी ॿी ॻाल्हि रखे ईंदी आहे त चवंदा त माना ॿार एतिरो ग़ैर महफ़ूज़ आहे जो पहिरियां हुनजो बचाव कजे, को हुनजे सिहत जो, को हुनजी इज़त जो, को हुनजे शऊर जो, को हुन में कॉन्फिडेंस अचे, को बग़ैरनि जो जहान आहे। हा बिल्कुलु नियाणियूं असांजूं जेके वञनि थियूं स्कूल थियूं वञनि त बि माण्हू अलाह अलाह करे वालदेन जे आहियां टंगिजी था पवनि। ॿार ग़ैर महफ़ूज़ आहिनि। सरकार कंहिं ॿियनि खफ़नि में लॻी पई आहे। वालदेन पंहिंजे रोज़गार ऐं मानी में परेशान आहिनि। जेकॾहिं हालतूं सुठियूं हूंदियूं ऐं वालदेन बि जेकॾहिं मच्छी मानी वारा आहिनि त उन्हनि जा ॿार सुखिया बि पढ़नि बि त आयो। असांजी तव्हां रड़ इहा पंहिंजा ते उहा पंहिंजा ते हूंदी त बाबा प्राइवेट स्कूलनि में ॿोली सिंधी नथी पढ़ाई वञे, पर उहो जेके जिन जा ॿार उते पढ़ंदा उनखे इन ॻाल्हि जी परवाह कान्हे। सही हा बिल्कुलु सही था चओ। उहो चवंदा नथा पढ़नि असांजो ॿारु पढ़ी ईंदो ऐं तव्हांजे ॿारनि खां असांजा जेके ग़रीबनि जा ॿार आहिनि उन्हनि ॿारनि खे हसरत सां था ॾिसनि। इहो कोन था पुछनि त हिननि खे सिंधी ॻाल्हाए त वञनि था न, पाण खे केरु थो पुछे चवंदा। पर सभु कंहिंखे पंहिंजो कमु करिणो पवंदो। कोयल पंहिंजा गीत ॻाईंदी, मौली पंहिंजो आज़ानूं ॾींदो। त किताब लिखण बि खपजनि, छपजणु खपनि, पज़ीराई बि नसीबु आहे। कॾहिं कॾहिं हिकिड़े गीत ते माण्हू खे वॾी पज़ीराई मिली वेंदी आहे। हींअर त जेके असां किताब लिखिया हिकु ॿ उन्हनि खे एतिरी पज़ीराई न मिली जेको हीअ जागरता जो इहे नंढड़ियूं अदड़ियूं पढ़नि थियूं उहे हज़ारनि में थियूं। किताब असांजा छपिजनि 300 या 500 त उहे अदड़ियूं जॾहिं पढ़नि थियूं या उहो ॿारड़ा या माण्हू रिसाइट करे थो हिन मीडिया ते त उहो हज़ारनि लखनि ताईं उन्हनि जा पढ़ंदड़ आहिनि, ॾिसनि था। फॉलोवर आहे। जेकॾहिं तव्हांजो ईअं अहिड़ा ॿार पैदा थी था वञनि, इहो वालदेन अहिड़ा उस्तादनि इदारा जी अचनि था तरबियत आहे त बिल्कुलु। मां सम्झां थो त माण्हू जो जेको कमु आहे लिखण जे हवाले सां था ॻाल्हायूं त उहो घणे ताईं जीअं न ज़मीन कंहिंजी अमानत न खाईंदी आहे त तीअं तव्हांजी क़ौम बि कंहिंजी अमानत कान थी खाए। माण्हू महिनत कंदो त इज़त माणींदो, शोहरत बि माणींदो। भई अहिड़ा वारा कहिड़ा माना 500 हज़ार खे केरु थो पुछे। बाक़ी किताब छपजाइणु खपनि जिन भली पोइ उहे मयारी उहो उनजो मयारु ॾिसिजे। बिल्कुलु मां सम्झां थो त बजाए हिन जे कंहिंजी किताब छपाइण ते कंहिंखे 5,000 ॾिजनि उनखां सुठो आहे त को सुठो किताब छपाइजे ऐं उहो पढ़ंदड़नि ताईं पहुचाइजे। बिल्कुलु तव्हां दुरुस्त फरमायो। परवाने सेवाणी जो ज़िक्र कयो ऐं अयाज़ पाटोली सिंधी अदब ॿाराणे अदब जा वॾा नाला आहिनि ऐं गुज़िरियल साल सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे उन्हनि खे लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड ॾिनो ऐं गॾु सुठी रक़म बि हुई उन सां। ईअं इदारनि ॿियनि इदारनि खे बि पंहिंजी करणु खपे। ऐं सिंधी अदबी बोर्ड खे हर साल अदब जे किताबनि ते अवार्ड ॾियणु खपनि छाकाणि त सिंधी ॿोली जो बाख़्तियार इदारो ॿोलीअ जे डोमेन ते कमु थो करे। अदब जे किताबनि ते ऐं अदब जूं जेके बि कैटेगरियूं आहिनि उन्हनि ते सिंधी अदबी बोर्ड खे सोचणु खपे। हाणे आउं ख़ालिद साहिब खां सुवालु कंदुसि त को दौरु हो दीनी अदब छपियो ॿारनि लाइ, वरी साइंस फिक्शन आयो त साइंस फिक्शन में बि ॿारनि लाइ सिंधीअ में मवाद घटि हो। त साइंसी अदब जी हिन वक़्तु सिंधीअ में कहिड़ी ज़रूरत आहे ऐं उनखे कीअं थो सिंधीअ में आणे सघिजे, उन लाइ कहिड़नि इदारनि खे छा करणु खपे? शौक़त मजमूई तौर ते त ज़ाहिर आहे जेको असांजो सिंधी अदब आहे जेको शाया थियलु आहे या शाया थींदो रहे थो प्रिंट फॉर्म में आहे उन में त यकीनन हिकिड़ो खोट आहे। बिल्कुलु साइंसी लिटरेचर साइंसी अदब त हाणे रही न आहे। ॿियो पासो जेको डिजिटल मीडिया वारो आहे उते अलबत्ता इहे साइंसी शयूं असांखे मिलंदियूं, मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्मनि ते मिलंदियूं रहनि थियूं, जंहिंखे बि अदब जो हिकिड़ो
क़िस्म चई सघिजे थो जेको सोशल मीडिया ते या ॿिए पासे उहा जेका इंफॉर्मेशन आहे साइंसी उनखे बि अदब जो हिकिड़ो क़िस्म चई सघिजे थो पर जेको किताब या रिसालो उन में साइंसी असां चऊं था त हिकिड़ो कंहिं हद ताईं केतिरनि ई लेखकनि साइंस ते पंहिंजी शाइरी जा मजमूआ तयारु करे छपिराया आहिनि के साइंसी कहाणियूं ऐं के साइंसी मालूमात जा किताब छपिया आहिनि ख़ुदि लैंग्वेज अथॉरिटी खोड़ छपियल आहिनि ॿारनि जे लाइ। हाणे जेको आहे उहो नओं दौरु हाणे त वरी AI जो दौरु अॻिते हली इहे सभु शयूं अञा बि वधंदियूं ऐं तरक़ी कंदियूं। सो असांखे खोट त यकीननि मजमूई तौर ते सिंधी अदब में बि आहे त ॿारनि जे अदब में बि अल्टीमेटली आहे त को साइंसी मवाद असांखे घटि मिले थो। जीअं असां हिते मरीख़ जो हमिलो किताबु छपियो नसीर मेमण साहिबु उनखे तर्जुमो करे असांखे ॾिनो। ज़बरदस्त हिकिड़ी स्टोरी हुई मरीख़ मां माण्हू अचनि था उन्हनि जो धरती जे माण्हुनि सां हिकिड़ो जंग थिए थी जहिड़ो थिए थो। उहो किताबु तर्जुमो हो H.G. वेलिस जो। वेलिस जा कई किताब अमेरिका में यूरोप में सॼे में ॿारनि जे लाइ वॾनि जे लाइ उहे टोटल साइंस ई आहिनि। अॼु माण्हू बस अॾे ते वेठा आहिनि त वेल्स जा किताब वेठा पढ़नि रेलगाॾी में वेठा आहिनि त इहे किताब वेठा पढ़नि त उहे मज़ेदार ऐं उन्हनि में तजसुस उन्हनि में सस्पेंस उन में हिकु नयूं ॻाल्हियूं हुयूं त छा अहिड़ो बि को सियारो आहे ग्रह आहे जिते को ॿी का मख़लूक रहे थी ऐं उनजो राबितो असांजे हिननि माण्हुनि सां हिन लाइफ सां थिए थो ऐं पोइ उहे उन में कंफ्लिक्ट थिए थो। इन क़िस्म जूं कई मूवीज़ ठहियल आहिनि। सो भला सिंधी में तख़लीक़ जेकॾहिं नथो करे सघिजे त तर्जुमो त करे सघिजे थो। त इन क़िस्म जूं शयूं असांखे सोशल मीडिया ते बि आणणु घुरिजनि। उते बि नंढा नंढा ग्रुप ॿारनि जा जीअं अॻे तंज़ीमूं या हिकिड़ा फोरम हूंदा हुआ हाणे उनखे खणी वञूं असां सोशल मीडिया ते ग्रुप ठाहियूं व्हाट्सएप ग्रुप फेसबुक जा ग्रुप्स उते ॿारनि जूं शयूं शेयर थियनि हिक ॿिए जूं नंढियूं नंढियूं वीडियोज़ हुजनि इहे ई साॻियूं कहाणियूं ऑडियो स्टोरीज़ तौरु हलनि इहे ई साॻियूं कहाणियूं विजुअलाइज़ थी वञनि। इहो बि हिकिड़ो साइंसी पासो आहे लिटरेचर जो। रुॻो ईअं न आहे त उन लिटरेचर में साइंस जी ॻाल्हि हुजे त उहो साइंसी ऐं जदीद लिटरेचर थियो पर जेकॾहिं जदीद दौर जे ॿियनि तक़ाज़ाउनि खे बि ते बि पूरो लहे थो उहो अदब त उहो बि साइंसी ऐं जदीद अदब आहे। सो मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त साइंसी अदब खे असां तख़लीक़ जेतोणीकि नथा करे सघूं त असां उनजो तर्जुमो करियूं ऐं उनखे हाणे सोशल मीडिया जे प्लेटफॉर्मनि ते बि आणियूं ऐं गॾोगॾु किताबी शिकिल में बि किताबी शिकिल में हिकिड़ो मसइलो आहे जीअं अदीब ॻाल्हि कई त एतिरा किताब खपनि था सेल थियनि था ॿार हाणे इहो सुवालु इहो थो पैदा थिए त उहो किताब वठे केरु थो। असां हीउ पंहिंजो इदारो आहे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी तव्हां हींअर बि उनजे बुक स्टॉल ते वञी रिपोर्ट वठंदो त वधि खां वधि विकिरो कहिड़नि किताबनि जो आहे उहो ॿारनि जे किताबनि जो विकिरो आहे पर केरु थो करे इहो हिकिड़ो ॿियो सुवालु आहे। हिन ते सर्वे थियणु खपे ऐं उन तहत ई किताबनि जो तादादु छपिजणु खपे ऐं तव्हां सुठी तजवीज़ ॾिनी त सिंधीअ में साइंसी अदब जो तर्जुमो करे सिंधी ॿोलीअ खे शाहूकारु करे सघिजे थो ऐं नए नस्ल जी जीअं त दिलचस्पी बि अॼुकल्ह साइंस सां ऐं जदीद दुनिया सां आहे त उहो किताब हिकिड़ा आया बि आहिनि हा हींअर ताज़ा शरारती रोबोट ऐं सिंध यार ऐं इहे तर्जुमो आहिनि उर्दू अदब मां एक्चुअल शायदि अंग्रेज़ीअ में लिखियलु हुआ या छा पर उहे कामयाबु थिया आहिनि माना त अदा वारी ॻाल्हि त साइंस फिक्शन अचणु खपे। बिल्कुलु तमामु सुठो। इन ई नतीजे सां त सिंधी ॿाराणे अदब जो जेको आहे ॿोलीअ सां तालुक़ु अहम आहे ऐं सिंधी ॿार जी ॿोली बहितर सिंधी अदब सां बि करे सघिजे थी ॿाराणे अदब छो त ऐं प्राइमरी जेके उस्ताद आहिनि ख़ासि करे ऐं वालदेन उन्हनि खे सिंधी पंहिंजे ॿारनि खे अदब पढ़ाइणु खपे रिसाला किताब उन्हनि लाइ राग पढ़णु खपे त जीअं सिंधी ॿोलीअ सां जुड़नि। ऐं सभिनी महिमाननि जो थोराइतो आहियां ऐं हिन सां ई असां अॼोके मुबाहिसे जो इख़्तिताम था कयूं। सभिनी जी महिरबानी।